ॻोठ हाजी सतार कलमती बलोच खां कादर बलोच जी चूंड बुखारी जी शायरी। तूं नाज़ुक आहीं गुलनि वांगे असीं कंडा लताड़े पलिया आहियूं। तूं दर्द ॾिसी पियो दाहूं करी असीं मौत ॾिसी भी खिलिया आहियूं। न तुंहिंजा थियासीं न पंहिंजा थियासीं, अकेला हुयासीं अकेला रहियासीं। इबादत जो मन में जॾहिं ख़्यालु आयो, वठी नाम तुंहिंजो मथे हथ खयासीं। असांजूं निगाहूं तव्हां में हुयूं पर अव्हां जी नज़रुनि में काथे हुयासीं। छो उदास एॾो बुखारी रही थो, असां त रज़ा तुंहिंजी ते राज़ी हुयासीं। तूं तारीख़ में ॻोल्हींदे त आऊं किताब थी मिलंदसि, जे ख़्यालनि में ॻोल्हींदे त आऊं ख्वाब थी मिलंदसि। हे उस्ताद आऊं हुसन जो शहज़ादो त न आहियां, पर तूं गुलनि में ॻोल्हींदे त आऊं गुलाब थी मिलंदसि। सही शायरी सां मोकिली हुई ॻोठ अब्दुल सत्तार कलमती बलोच खां कादर बलोच। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, लख लाइक मोहब्बतों प्यारा। और ये लाइनें मेरे प्यारे दोस्त अकबर बलोच के लिए। दिन को दिन लिखते हैं, रात नहीं लिखते, हम दीवानों जैसी बात नहीं लिखते। जिसका जब भी दिल चाहे मिल सकता है, दरवाजे पर हम औकात नहीं लिखते।